खां बाद मूंसां ज़्यादती कंदो हुयो ऐं पंहिंजे माइटनि सां बि मतिलबु मूंसां ज़्यादती कराईंदो हुयो। उन खां बावजूदि मतिलबु इहो रिश्तो कीअं थियो, छाकाणि थियो, कुझु ख़बर न आहे। छा नालो आहे भेण? जी मां नालो ख़ुशी आहे। ख़ुशी, काथों जा आहियो? रोड़ी में याकपुर शककोट। असल में मुंहिंजी राइश हिते ई आहे। कुझु टाइम थियो आहे, मुंहिंजी शादी थी आहे राणीपुर जे सैदनि सां। थोड़ो ज़ोर सां भेण। जी तो दस्तगीर मतिलबु हिते आहे कादी नशी आहे। जी मुंहिंजे हस्बैंड जो नालो आहे दिलशाद शाह। असल में कुछ टाइम मतलब सही हुआ। उनका बाद मूंसां ज़्यादती कंदो हुयो ऐं पंहिंजे माइटनि सां बि मतिलबु मूंसां ज़्यादती कराईंदो हुयो। उन खां बावजूदि मतिलबु इहो रिश्तो कीअं थियो, छाकाणि थियो, कुझु ख़बर न आहे। इल्म जे वजह सां इन जे लाइ मूंखे। अच्छा भेण, ही कहिड़ा सैयद आहिनि जेको कुझु वक़्तु पहिरियां मीडिया ते फातिमा फरड़ो वारो जेको मामलो हले पियो? उहे ई आहिनि, राणीपुर वारा। अच्छा, छा नालो आहे जंहिं तव्हां सां इहो सॼो कुझु मामलो कयो आहे? मुंहिंजो नालो आहे दिलशाद शाह। दिलशाद शाह। जी गादी नशीना? जी जी गादी अच्छा, नशिया। उन छा कयो तव्हां सां? जी हुन मूंसां इलाही ज़्यादती कई। पाण बि ज़्यादती कंदो, मतिलबु पंहिंजे माइटनि खां बि ज़्यादती कराईंदो। ॿियो घर जो ज़ुल्म ॾाढो, मतिलबु जेतिरो बयानु कयां ओतिरो घटि आहे। अच्छा, तव्हांखे शादी करे पाण सां गॾु वठी वियो? जी जी वठी वियो। काॾे खणी वियो? राणीपुर। राणीपुर काॾे, के घर में के हवेली में, काॾे खणी वियो? हाँ हवेली में। उते मतिलबु सफ़ा क़ैद करे छॾियसि। इल्म कयसि मुंहिंजे मथां, मतिलबु इलाही ज़ुल्म कयसि, ॾाढो ज़ुल्म। अच्छा, उन हवेली में छा कंदो हो तव्हां सां? ज़्यादती कंदो मूंसां, ज़ुल्म कंदो। अच्छा, घणे वक़्त ताईं तव्हां सां भेण इहो सिलसिलो कंदो रहियो? कुछ महीना थिया आहिनि। अच्छा, हाणे तव्हां हिते पुलिस वटि सखर में कीअं पहुता हो? बसि कहिड़े बि हाल सां ॾुखे तरीक़े सां मां पुॼी आहियां। बसि मूंखे हुतां मौक़ो मिलियो भॼण जो माए मिटे। हाणे मां बसि चवां थी त मूंखे इंसाफ़ मिले। अजी कोर्ट मईरा कुबली शाह रोड़ी जी रहवासियुनि खे सखर जी अदालत में सखर साइड एरिया पुलिस तरफ़ां पेश कयो वियो आहे, जिनखे अदालत तरफ़ां नारी जी अमड़ जे हवाले कयो वियो आहे। असां सां वकील हुनजो मौजूदु आहे त ही नारी सां कीअं ज़ुल्म कयो आहे ऐं केरु राणीपुर जो सैयद आहे ऐं हुन सां कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि। वकील आसिफ पठान असां सां मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा पिया चवनि। अच्छा, ही मिसमात जेका ख़ुशी आहे उनजो छा मसइलो आहे? मिसमात ख़ुशी असल में बेसिकली रोड़ी जी रवासी है मीर कोट याकूब अली शाह जी, जैसी 1.5 खां 2 महीना अॻु पहिरों शादी थी राणीपुर वारे सैयदनि में, जाते हुन ते मुसलसल 1.5 खां 2 महीना ते पंहिंजो ज़ुल्म ऐं ज़्यादती जो शिकार बणियल हुई। हुन को घर वारनि को महरूम मिलाइण को महरूम रखियो वियो। मुलाक़ात माना बंदि हुई, मुलाक़ात कराइण न ॾींदा हुया। और हुन सां गॾोगॾु हुन ते ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं जेते जीअं छोकिरी ॿुधाई वई कोर्ट सगूरी खे त मूंसां उतां जे मुरीदनि हिननि जे रिश्तेदारनि मुसलसल मूंसां ज़्यादतियूं कंदा रहिया हुया। अच्छा, ज़्यादती छा पैसनि एवज़ कराईंदो हुयो, छा हुयो? न सर, ज़्यादती पैसनि एवज़ न। जीअं उतां जो छोरी जे चवण मुताबिक़ जीअं उतां जो रस्म रिवाज आहे कि जाते छोरियुनि सां ईअं ई निशानो, ज़्यादती जो निशानो उते बणायो वेंदो आहे, को पैसनि जे एवज़ न। छोकिरी हिकिड़ी शरीफ़ घराणे सां तालुक़ रखंदी हुई, जंहिंसां हिन ज़ुल्म ज़्यादतियुनि जे करे को उतां माना भॻी आहे, भॻी करे कोर्ट में अपीयर थी, पुलिस थ्रू जेकी कोर्ट में अपीयर थी। शादी कीअं थी पोइ हुन सां उते? शादी असल में हिन जी ईअं थी कि हे असल में हुतनि जे पीरनि जा मुरीद हुया, जंहिंजे हिननि में पोइ रिश्तो थियो आहे पाण में न अमल। शादी हिन जी पंहिंजो राशिद शाह जेको उतां जो पीर आहे, गादी नशीन बि चवनि था, हुननि सां हिन जी शादी थी आहे, जेके कानूनी तक़ाज़नि जे मुताबिक़ शादी थी आहे। हुन खां बाद में ये 1.5 खां 2 महीननि बाद ज़ाहिर थियो आहे कि छोकिरी जे चवण ते कि हुन सां ज़्यादतियूं ज़ुल्म थींदा हुया, जंहिंजे करे अॼु उहो कोर्ट में अपील थी और दारुल अमान जी घुर कई। लेकिन हुन जी वालदा सोशल मीडिया जे थ्रू उन्हनि खे इतला मिली कि असांजी छोकिरी दारुल अमान वञणु चाहे थी। छोकिरी जी वालदा पहुती ते हुन जी वालदा जी मूंखे हायर कयो और मां कोर्ट में अपीयर थी करे हुन जी कस्टडी वालदा जे हथ कराई और पंहिंजो पुलिस प्रोटेक्शन तहफ़ुज़ फराहम करण लाइ कोर्ट सगूरी खे दरख़्वास्त कई। अहिड़ी कोर्ट सगूरी SSP सखर, DSP रोड़ी और SHO रोड़ी के प्रोटेक्शन लाइ ऑर्डर कयो कि हिननि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कहिड़ी अदालत में पेश कयो? जहांगीर भयो साहब, 5th एडिशनल सेशन जज सखर साहब। जी, तव्हां वकील लाला आसिफ पठान जो ॻाल्हि जो चवणु आहे त राणीपुर सां तालुक़ रखंदड़ पीर राशिद शाह तरफ़ां पंहिंजी
घरवारी नौजवान नारी ख़ुशीअ सां मुबैना तौर ते ज़ुल्म ज़्यादती कई वई आहे। नगद माइटनि ऐं नौकरनि खां बि इल्ज़ाम मड़ियो वियो आहे, संगीन इल्ज़ाम मड़ियो वियो आहे त नौकरनि ऐं माइटनि खां बि उन नारीअ खे ज़्यादती जो निशानो बणाए विधो। नारी वॼ वठी गुज़िरियल राति सखर पुलिस वटि पहुती आहे ऐं सखर पुलिस तरफ़ां अॼु सखर जी 5th एडिशनल सेशन जज जहांगीर भयो जी अदालत में नारी खे पेश कयो वियो। नारी तरफ़ां पहिरियां दारुलमान सखर तहफ़ुज़ लाइ जेको आहे उमाणनि जी अपील कई हुई, जंहिंखां पोइ वकील मुताबिक़ अदालत में नारी जी वालदा मिसमात ज़ोरा शेख तरफ़ां अदालत खे अपील कई हुई त नारी खे उन जे हवाले कयो वञे, जंहिंखां पोइ नारी ख़ुशी जंहिं पंहिंजे मुड़ुस मथां संगीन क़िस्म जा इल्ज़ाम मड़िया आहिनि, उन जे बयान ते नारीअ खे पुलिस जे तहफ़ुज़ सां वालदा हवाले कयो वियो आहे ऐं DSP रोड़ी तोड़े SHO रोड़ी खे हिदायतूं जारी कयूं त नारी ख़ुशी खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उनखे वालदा हवाले कयो वञे, जंहिंखां पोइ नारी खे रोड़ी कोट मीडिया कुबली शाह पंहिंजे अबाणे घर उमाणियो वियो आहे।